परडे ईदन में क़तल थियल सहाफ़ी अली शेर राॼपर के क़तल खिलाफ झॾो के सहाफ़ियुनि ऐं सियासी समाजी धुरिन पारां झॾो मीडिया सेंटर ॾाढो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ शदीद नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त सिंध में सहाफ़ियुनि जो क़तल सच खे दॿाइण जी साज़िश आहे। सहाफ़ियुनि पारां समाजी बुराइनि खे वाइखो करण ऐं हक़ सच लिखण तां खेनि ॻोल्हनि जो निशानो बनायो पियो वञे, जेको इंतिहाई मज़म्मत जोॻो अमल आहे। इन्हनि मुतालबो कयो त सहाफ़ी अली शेर राॼपर जा कातिल जल्द गिरफ़्तार करे खेनि सज़ा ॾिनी वञे। इन्हनि चयो त कातिलनि जी गिरफ़्तारी ताईं एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो।